सखर मां उमर सूमरे जी रिपोर्ट मूजिब सखर सुई गैस जे समें मुलाज़मन ऐं आफ़ीसरनि 7 ॾींहं अॻु शिकारपुर सुई गैस हेडक्वार्टर जी हद मां अगवा कयल 3 ॼणनि इंजीनियर अब्दुल क़यूम, ज़ाहिद अबड़ो ऐं पुलिस एहलकार असगर नूनारी जी बाज़ियाबी लाइ सखर रीजनल सुई गैस ऑफिस आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। इन मौक़े ते सख़्त नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते सुई गैस ऑफिसर एसोसिएशन जे अॻुवाण उबैदुल्ला शेख, सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह, CBA एम्प्लॉइज़ यूनियन जे अॻुवाण लाला सैफुर रहमान, ख़ादिम हुसैन शेख ऐं ॿियनि हुकूमत खां मुतालबो कयो त मग़विन जी बाज़ियाबी लाइ तकड़ा क़दम खंया वञनि। जेकॾहिं सूमर ताईं मुग़वी बाज़ार न थिया त सिंध ऐं बलूचिस्तान में गैस बंदि करण ते मजबूर थी वेंदासीं ऐं एहतिजाज जो दाइरो समूरी सिंध ताईं वधाए छॾींदासीं ऐं सखर प्रेस क्लब आॾो एहतिजाजी धरणो हंयो वेंदो। अॻुवाणनि चयो त मुग़विन जा घर भाती ऐं सुई गैस जा मुलाज़िम सख़्त परेशानी ऐं अदम तहफ़्फ़ुज़ जो शिकार आहिनि ऐं हू मुग़विन जी जल्द बाज़ियाबी चाहिनि था। असां पंहिंजे नाज़रीन खे भेरो ॿीहर ॿुधाईंदा आहियूं त सुई गैस जे अगवा थियल मुलाज़िमनि जी बाज़ियाबी लाइ सखर में सुई गैस मुलाज़िमनि सूमर ताईं जो अल्टीमेटम ॾिनो आहे, जंहिंखां पोइ सिंध बलूचिस्तान जी गैस बंदि करण जी धमकी ॾिनी आहे। हालात के बावजूद भी हमारे वर्कर्स हो, हमारे अफसर हो, वो दिन रात ड्यूटी करके आपको गैस मुहैया करते हैं, लेकिन आप लोग हमें वो सहूलतें मुहैया नहीं कर रहे। उसी वजह से हमारे 3 बंदे डाकुओं के राज में वो उनके पास जगमाल बने हुए हैं, लेकिन हमें अफसोस है कि इस वक्त तक आपकी तरफ से हमें कोई मस्बत जवाब नहीं मिला। हम यहाँ पे आज तरफ एहतजाज है, हम आज यहाँ से वादा पैगाम दे रहे हैं कि आप लोगों ने अगर हमारे स्टाफ को, हमारे अफसर्स को बहाल या आज़ाद नहीं करवाया तो खुदा जानता है कि आज ये जो एहतजाज हमारा इस गेट पे हो रहा है, कल हम सखर प्रेस क्लब पे करेंगे और आपको बताएंगे कि सुई गैस का मसला सोया नहीं है, जाग रहा है।